ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 17 अध्याय जे बे भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित के ॿुधायो हो त कालिया नाग जॾहिं गुरुड़ सां विरे थो तॾहिं पंहिंजो पाण खे उन खां वधीक कमज़ोर सम्झी उतां खां भॼी वञी यमुना नदीअ में अची लिके थो, छो त उन खे इन राज़ जी ख़बर हुई त गुरुड़ कॾहिं बि यमुना नदीअ ते नथो अची सघे। तंहिं बाद सुखदेव जी महाराज राजा परीक्षित के भरगु रखेश्वर जे श्राप बाबति ॿुधायो जेको उन्हनि गुरुड़ खे ॾिनो हो। तंहिं बाद हेॾां श्री कृष्ण भॻवान जी लीला जो वर्णन कयऊं त कहिड़ी रीत कालिया नाग जे वञण बाद श्री कृष्ण भॻवान उते नाटक करे रहियो हो, जंहिंखे ॾिसी बलराम जी ॾाढो खिली रहियो हो। सबई चयो जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 17 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी ॿुधाइनि था, हे राजा, श्री दामा ऐं ॿियनि सभिनी ग्वालनि श्री कृष्ण सां गले लॻी मिली चयो त हे भाई, तो जेके चयो सो करे ॾेखारियो। तूं कंस खे ज़रूरु मारींदे, हाणे असांजो ॾोह माफ़ कर। इहा ॻाल्हि ॿुधी श्री श्याम सुंदर खिली चवण लॻो, हे भाई, तव्हीं मुंहिंजा संगती आहियो। मुंहिंजी ऐं तव्हांजी गरी खन जी लड़ाई हुई, हींअर मां तव्हां खां ख़ुशि आहियां। वरी श्री श्याम ऐं बलराम इहा लीला सम्झी पाण में खिलण लॻा ऐं उन ॾींहुं सभई बिंद्राबन वासी श्याम सुंदर जे शौक़ में बुखिया रहिया हुआ। तंहिं करे मुरली मनोहर चयो, अॼोकी राति सभई इते टिकी पओ, सुभाणे घर हलंदासूं। जॾहिं उन जी आज्ञा सां सभई उते रहिया, तॾहिं नंद बिंद्राबन मां पकवान ऐं मिठाई घुराए सभिनी खे भोॼन करायो ऐं उन ॾींहुं नंद कंवल जा गुल गाॾियुनि ऐं डांडनि ते लॾाए ग्वालनि हथां राजा कंस खे मोकिलिया। हे राजा, जॾहिं ग्वालनि कंवल जा गुल चिठीअ समेत कंस खे पहुचाया, तॾहिं कंस कंवल जा गुल ॾिसी ऐं चिठी पढ़ी ॾाढो ॾिनो ऐं उनखे पक थी त श्री कृष्ण परमेश्वर जो अवतार आहे, उन जे हथां मुंहिंजा प्राण न बची सघंदा। इहो वीचार करे मन में ॾाढो दिलगीर थियो, पर नंद वास्ते रुख़सत ॾेई ग्वालनि खे चयो त तव्हां नंद राय खे वञी चइजो त मां हिकिड़े ॾींहुं उन जे पुटनि खे घुराए ॾिसंदसि। जॾहिं ग्वालनि अची इहो पैगाम ॿुधायो, तॾहिं नंद ॿिया सभई ब्रजवासी ख़ुशि थिया। चयो, श्याम बलराम खे सो हस्ती हिन रीत आखियो, राजा तो पुसण ऐं पिण मूं सचीत। राति जो सभई बिंद्राबन वासी जमुना किनारे सरहरीअ जे बन में सुम्ही पिया। राजा कंस इहो हाल ॿुधी दंदक नाले राक्षस खे घुराए चयो त तूं अॼु जमुना किनारे वञी सभिनी ब्रजवासियुनि खे श्याम ऐं बलराम समेत जलाए अचु, त मां तोखे ख़ूब इनाम ॾींदसि ऐं एहसान पिणु मञींदसि।
इहा ॻाल्हि ॿुधी दंडक राक्षस अधु राति जो उते वञी चई तरफ़नि बाहि पैदा कई। जॾहिं सभई पशु ऐं पखी उन आग सबबु जलण लॻा, तॾहिं नंद ऐं यशोदा ऐं ॿिया सभई ब्रजवासी निंड मां जागी छा ॾिसनि त चई तरफ़नि खां बाहि डोड़ंदी हलंदी पई अचे ऐं का बि वाट भॼण जी कान बची आहे। ही हाल ॾिसी नंद ऐं यशोदा डिॼी श्री कृष्ण खे चयो त हे दुख भंजन, जॾहिं जॾहिं असां ते भीड़ पई आहे तॾहिं तॾहिं तो ही असांजी सहायता कई आहे। हाणे बि जल्द हिन बाहि खां बचाए, न त सभई जली मरी वेंदासीं। भॼण जी वाट बि कान्हे। हाणे तुंहिंजी शरण छॾे काॾे वञूं। जॾहिं श्याम सुंदर आग जे घेरे खां सभिनी खे दुखी ॾिठो, तॾहिं उन्हनि खे धीरज ॾेई चयो त तव्हां पंहिंजूं पंहिंजूं अखियूं बंदि करियो त बाहि विसामी वेंदी। जॾहिं सभिनी पंहिंजूं पंहिंजूं अखियूं बंदि कयूं, तॾहिं श्री कृष्ण केतिरा ई रूप धारे सॼी बाहि खाई छॾी ऐं दंडक राक्षस खे मौत जे हवाले कयो। तंहिं वक़्तु श्री कृष्ण भॻवान जी इच्छा सां जेके बि पशु पखी वग़ैरह जीव सरी मरी विया हुआ, से जीअं जो तीअं नओं बना थी जीअरा थिया। जॾहिं श्री कृष्ण जे चवण ते वृंदावन वासियुनि पंहिंजूं अखियूं खोलियूं, तॾहिं कंहिंखे हिकिड़ी चिणग बि ॾिसण में न आई। सभई ही चरित्र ॾिसी पाण में चवण लॻा त बाहि कंहिं पाणीअ सां बि न विसाई, पोइ वेही केॾां। तॾहिं श्री कृष्ण चयो त गाह ऐं कखनि जी बाहि घणो ॿरंदी आहे, पर वरी उन जे विसामण में देरि बि कोन थी लॻे। श्याम साहिक जंहिंजो तिन में डपु न कंहिंजो, ही बि वॾाई तिन रचिया जीअं तित पिंजरा। जॾहिं सभई ब्रजवासी श्री कृष्ण जी स्तुति करण लॻा, तॾहिं भॻवान श्री कृष्ण पंहिंजी माया उन्हनि ते अहिड़ी पखेरी जो सभिनी ॼातो त बाहि पाण ई विसामी वेई ऐं काली नांग जे वञण जो हाल बि उन्हनि सभिनी ख्वाब मिसल सम्झी विसारे छॾियो। माखण प्रभुअ जे नेह में कंहिंखे को डपु न। सुबुह थींदे आनंद सां आया सभु घर ॾांहुं। उन ॾींहुं सभिनी नंढनि वॾनि पंहिंजे पंहिंजे घर ख़ुशी कई। श्याम सुंदर खे सिर्फ़ु प्यारो बालक ॼाणी उन सां प्रीत करे आनंद माणण लॻा। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 17 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।